बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाला जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी आहे। उन में अॼु असां हिकु नए किसे सां तव्हांजी ख़िदमत में पेश थी रहिया आहियूं। असांजो किसो सैफ़ अल मलूक ऐं बदी जमाल वारो पूरो थियो। अॼु असांजो नओं किसो आहे बसरे जो सौदागर हसन। उन जो किसो आहे। बसरो इराक़ जो शहर आहे, अॼु बि उतां जो सौदागर हुयो कंहिं दौर में। उन जी कहाणी आहे, उन जो किसो आहे। उमेदु आहे त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। ॻाल्हि था कनि त बसरे में हिकिड़ो सौदागर रहंदो हो, वॾो मालदार हुयो। औलाद में 2 पुट हुअसि। अलाह जी करणी, हर कंहिं इंसान खे हलणो आहे। हुन जा ॾींहं पुॻा, उहो मरी वियो सौदागर। सौदागर जो मरी वियो। पोयां औलाद में 2 पुट। ॿिन्ही भाइरनि पीउ जे कफ़न दफ़न खां पोइ माण्हू जॾहिं विया सभु पाण में वेही ऐं जेका पीउ जी मिल्कियत हुई उहा विराए पाण में। ॿिन्ही भाइर पाण में मिल्कियत विराए ॿिन्ही भाइरनि दुकान खोलिया। हिकिड़े भाउ दुकानु खोलियो पितल जा थांव खपाइण लाइ, पितल जी थांवनि जो दुकानु खोले। ॿिए भाउ वरी सोनार को कमु शुरू कयो। जेको सोनारो भाउ हुयो, हे किसो असांजो थो हले वञे सोनारे जो। हिकिड़े ॾींहुं उहो सोनारो जेको हुजे सो पंहिंजे दुकान ते वेठो हुजे त हिकिड़ो माण्हू परदेसी हुयो, उतां जो न हुयो। बाज़ारि घुमंदो घुमंदो अची हिन जे दुकान ते पहुतो। हिन जे दुकान ते पहुतो, हिन जी कारीगरी ॾिठईं, ॾाढी हिनखे कारीगरी वणी। छो हिन सोनारे जो नालो हो हसन। हिनखे ॾिसी चई त मां बि मुल्क घुमियो आहियां, पर ज़बरदस्त तुंहिंजी कारीगरी आहे। सलाम आहे तुंहिंजी कारीगरी, ज़बरदस्त तूं कारीगर आहे। हे हुते वेही रहियो। माण्हू आया पे, कंहिं ॻह वरिता पे, कंहिं ॻह ठहिराया पे, कंहिं ॻह ॾिना पे। 3 अॼु ताईं हे हुते वेठो हुजे, माण्हू आया पे विया पे। तव्हां त 3 जो वक़्तु थियो, दुकानु ख़ाली थी वियो। ग्राहक जेके अचणु वञनि पिया, ग्राहकनि जो अचणु वञणु पूरो थी वियो। हाणे हे सोनारो हुजे ऐं हो जेको परदेसी हुजे उहो। हिनखे हाणे जॾहिं फ़ारिग़ थिया त हिनखे चई त मां पुछा कई आहे, मूंखे ख़बर पई आहे त तुंहिंजो पीउ गुज़ारे वियो आहे, तूं यतीम आहे, मुंहिंजो औलाद कोन्हे, मूंखे औलाद कोन्हे, तूं यतीम आहे। मूंखे बि हिकिड़ो हुनुरु ईंदो आहे, कारीगरी ईंदी आहे। दुनिया में उन जहिड़ो को हुनुरु कोन्हे। अहिड़ो मूंखे नायाब हिकिड़ो हुनुरु ईंदो आहे। ॾाढनि माण्हुनि मूंखे, अलाए केतिरनि माण्हुनि मूंखे मिनथूं कयूं त असांखे सेखार, पर मां कंहिंखे अॼु ॾींहं ताईं इहो हुनुरु न सेखारियो आहे। पाण ताईं मां महदूदु रखियो आहे इहो हुनुरु। अलाए छो मुंहिंजी दिलि थी चए त मां इहो तोखे सेखारियां, तोखे पंहिंजो पुटु बणायां। हे जेका महिनत थो करीं, हे हथोड़ियूं पियो थो हलाईं, सोन खे हिनखे ॻाइण जे लाइ बार बि आहे, दूही दुखाइबी आहे। हे हथोड़ा थो हलाईं, भटी थो ॿारीं, बाहि जी तकलीफ़ थो करीं। मां थो चवां त इन खां तकलीफ़ खां तूं आजो थी, तुंहिंजा ॾींहं भला थियनि, ॾुखिया ॾींहं तुंहिंजा गुज़रनि। हिन जो ॿुधो इंसान आहे, फितरत आहे, इंसानी फितरत आहे। फ़ाइदो जो ॾिठईं, हिनखे चई त मूंखे कीअं सेखारींदे, कॾहिं सेखारींदे। हिन चयसि त मां सुभाणे तो वटि ईंदुसि, तुंहिंजे साम्हूं मां पितल मां निज सोन ठाहींदुसि, तुंहिंजे साम्हूं
पितल मां निज सोन ठाही। हिन जो ॿुढो ॾाढो ख़ुशि थियो, अहिड़ा सोन हल पोइ त बराबरि मुंहिंजी हिन तकलीफ़ुनि मां महिनतुनि मां जिन छुटी वेंदी। हिन सां इहो हवालु करे हीअ हमरा मोकिलाए हिन खां वियो आहे। हिन खे आंध मांद हुजे त ॾींहुं गुज़रे राति गुज़रे ॾींहुं गुज़रे त उहो अची मूंखे सेखारे। आयो घर कूड़ा कूड़ा हुजेसि, पंहिंजी माउ सां अची मिलियो। मां मानी ॾिनसि, पर ख़ुशीअ में मानी बि हिनखे कान पई वणे, ॾंढो लॻो पियो हुजेसि। मां पुछियो सभा छा थियो आहे? हिन माउ सां ॻाल्हि कई त मां हिकिड़ो माण्हू आयो हो, आहे परदेस, हितां जो न आहे, सॼो अहवालु ॿुधाई। मां चए सभा छो तूं चरियो थियो? माण्हुनि जी ॻाल्हियुनि में न अचो, माण्हू वॾा ठग पिया अथई ऐं माण्हुनि जी ॻाल्हियुनि में न अचो। इहो को ठग हूंदी ऐं विझई न कंहिं जोखे में। मां चयसि अमां असां ग़रीब, असां वटि छा आहे? हसन चयसि, हसन चयो माउ खे, अमां असां ग़रीब, असां वटि छा आहे जो मूंखां फुरे वेंदो? मूं में कहिड़ी लालच अथसि? मूंखे त ॾाढो भलो माण्हू थो नज़र अचे। अमां तूं ॾिसी न त अहिड़ो त हुनजो चहिरो आहे जो हुनजे चहिरे मां ईअं बाक़ाइदे तोखे महसूसु थींदो त नेकी करण वारो आहे। मां त सम्झां थो इहो अलाह को मूं ते राज़ी थियो आहे जो इन सां मूंखे मिलाए। माणस की ॻाल्हि न वणी। माणस चए सभा तुंहिंजी मर्ज़ी, पर मां झलींदीसि त ईअं अहिड़े घेरे ते एतबार न कर। हिन खे जो सॼो ख़्यालु हुन ॾे हुजे, सॼी राति हिनखे ख़ुशीअ में निंड बि न आई। पे पासा वराईंदसि, चई त सुबुह थिए त दुकान ते वञा, सुबुह थिए त दुकान ते वञा। नेठि सुबुह थियो, उथियो, कुंजियूं खईं, आयो दुकान ते, दुकान खोले, अञा घड़ी कान गुज़री अथव अमरावती अची विया। हे उथी हुनजी आजा पियो करे, हथ पकड़े हुनजे हथनि खे चुमी पियो ॾिए त हुन हथ परचे कया त न न न न अबा न, ईअं न, हीअ सही न आहे, बसि वेठो। हिनखे चई त भाई इहो को थांव खण, बाहि ते रख, बाहि ते रखो ऐं बाहि मचाए। हिन बिस्मिल्लाह करे हिकिड़ी थांव खयो, बाहि ते रखी ऐं धवणी खे हलाई। हिनखे चई बाबा तो वटि पितल आहे? इहे अंदरि वियो हिकिड़ो पुराणो भॻल प्यालो हुजेसि पितल जो, उहो खणी आयो। हिनखे चई हाणे हिनखे कैंचीअ सां कट, कैंचीअ सां सफ़ा नंढा नंढा टुकड़ा करे हिन उन प्याले खे, भॻल प्याले खे, पितल जेके, कैंचीअ सां नंढा नंढा टुकड़ा कया। चई हाणे इहे न थांव में विझ, हेठां बाहि ॾे, बाहि ते हलाईंसि 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 तां ते बाक़ाइदे रिझी ऐं पाणी। हिन पे बाहि ॾिनसि, पे बाहि ॾिनसि, बराबरि हो रिझी पाणी थी। हाणे हुन हमरा छा कयो जो पग पातल हुयसि मथे ते, हथु पंहिंजो वधाई पग ॾे, हीअं हथु विझी ऐं उन पटके मां हिकिड़ो कागज़ कढी, कागज़ कढी उन कागज़ में कागज़ वेढ़ियल हो, उन कागज़ खे खोलियईं, उन में हिकिड़ो को मसालो पियल हो। उन मां थोरो मसालो कढी ऐं उन थांव में जेको बाहि ते पचे पियो उन थांव में विझो, फिके रंग जो हुजे उहो थांव में विझो। हिनखे चइबो हाणे हिनखे वरी अञा तेज़ बाहि ॾे। अबा हिन जीअं बाहि ॾिनी, बाहि जीअं तेज़ थिए, हिन ॾिठो त हुनजो रंग मटिबो ऐं सोना वांगुरु थींदो पियो। हिन ॾिठो त हुनजो रंग सोना वांगुरु थींदो पियो। तां त बराबरि हो सॼो सोन जो हिकिड़ो ॻंढो थी वियो। हसन जो ॾिठो त बा ईअं सम्झ त ॼण बेहोश पियो थियो, होश हवा सही हिन जा विया हलिया। ॾाढो ख़ुशि थी, सोनारो त हुयो, हिन छा कयो जो उहो ॻंढो खईं, उथलाईंसि पुथलाईंसि हेॾां होॾां, वरी छुरी खणी उन सां उनखे खोटणु लॻो त मथां रुॻो मसालो हिनखे लॻो हुजे, उन सां खोटणु लॻो। बाक़ाइदे सोनारो त हुयो न सही, हिन महसूसु कयो हेॾां होॾां बाक़ाइदे परखे ऐं ॾिठई त ओरिजिनल निज सोन थियो। उथियो, पोड़े जा हथ पकड़े
वञी हुनजे हथनि खे चुमी ॾिनईसि। हुन घणो रोकियसि पर हिन हथनि खे चुमी ॾिनईसि। हिनखे चई हाणे हे खणी वञी बाज़ार में वञी खपाए। सोनार उहा तोमें को महसूसु कोन कंदो। सोनारा वठंदा बि आहिनि, खपाईंदा बि आहिनि। तूं खणी वञी खपाए। हीअ खणी वियो, वञी हिकिड़े दलाल खे ॾिनई। उन दलाल बि जीअं सोन खे परखिबो आहे, हुन सोन खे परखियो। हर नमूने सां सोन खे परखे ॾिठई त निज सोन। अब वाकु था हणो। 10,000 दीनार वाकु लॻो, 10,000 दरहम वाकु लॻो। वरी ॿिए वाकु ॾिनो, वरी ॿिए वाकु ॾिनो। तव्हां त 15,000 दरहमनि में उहो हिन जो सोनो गंढो जेको हुयो उहो ख़तमु। पोड़ो वियो हलियो, पोड़ो वियो हलियो। हिन हे आयो अची दुकानु बंदि कई। दुकानु बंदि कई। ॾाढो ख़ुशी हुजी, ॾाढो ख़ुशी हुजी। आयो अची माउ सां ॻाल्हि कई। अमा तूं मूंखे झले पई, हे ॾिस अॼु कहिड़ो कमाल थी वियो। मां हेॾा महीना वेही लोड़ियां तॾहिं बि मां एतिरो कोन कमायां। हे ॾिस मां घड़ीअ में कमायो आहे। बराबरि हुनजे हथ में वॾो को हुनरु आहे। तूं ॾिस, तूं खामखा कावड़िजे पई। माणस वरी बि राज़ी न थी। माणस चयसि अबा तूं, मां झलियाईं थी, लालच न कर। अबा मां झलियाईं थी, लालच न कर। ॿियो ॾींहुं थियो। हिन छा कयो जो घरां हिकिड़ो थांव खईं, पर चङो वॾो थांव हुजे पितल जो। आयो दुकान ते। जीअं दुकानु खोलियईं त घड़ी गुज़री अथव, हमराह अची पहुतो। हमराह पहुतो, उन जे अॻियां उहो थांव रखे। हुन चयसि अबा हिन थांव खे छा कयूं? हिन चयसि त हिन थांव खे बि बाहि ते था पचायूं, सोन था ठाहियूं हिन मां। हिन चयो त हुन हमराह टहकु ॾिनो। टहकु ॾेई हिनखे चई अबा तूं चरियो त नाही? कल्ह बि तो गंढो हिकिड़ो ठाहे खपायो आहे। अॼु बि तूं जेकॾहिं हिन जो गंढो ठाहे तूं खपाई बाज़ारि वञी, तूं छा थो सम्झी त माण्हुनि खे ख़बर न पवंदी? माण्हुनि खे शक कोन पवंदो? माण्हू त असांखे मारे छॾींदा। माण्हुनि खे इहा ई ख़बर पवंदी न त मां अबा हे सोन था ठाहिनि। लालच न कर। मां तोखे कमु सेखारींदुसि, पर थधो करे खाइणो अथई। साल में हिकिड़ो दफ़ो, वधीक न, साल में हिकिड़ो दफ़ो तोखे करिणो आहे बसि। घणो कंदे फासी वेंदी। माण्हू सम्झी वेंदा, माण्हुनि खे शक पवंदो, माण्हू दुश्मन थी पवंदा। बसि साल में हिकिड़ो दफ़ो। हिते हिनखे थोरी ॻाल्हि सम्झ में आई त बराबरि एॾी लालच बि सही न आहे। हल हिन वरी उथियो, वरी थांव खणी हेठां ॾिनईंसि बाहि, कोयला विधईंसि। हमराह चयसि हाणे छा थो चई भला तूं? चई भला हल हाणे भला जेकॾहिं नथो करीं, सोन नथो मूंखे ठाहिराए ॾीं त भला इहो मूंखे सेखार त न, सेखार त न। हिन जो चयो त वरी पोड़े हिन टहकु ॾिनो। ऐं अबा तुंहिंजो अञा तो में अञा उहा सम्झ न आहे। तूं हिन हुनर सिखण जी अञा क़ाबिल न थियो। अहिड़ो हुनर तूं छा थो सम्झी त कोई रस्ते वेंदे माण्हू या बाज़ारि में सिखंदो आहे छा? ऐं जेकॾहिं असां न हिते कंदासीं इहो कमु त माण्हुनि खे त ख़बर पइजी वेंदी त भाई कीमिया कराए। तूं छा थो सम्झी इहा वञी बादशाह ताईं ख़बर पवंदी, ऐं पोइ तूं छा थो सम्झी त असां छुटंदासीं? तोखे जेकॾहिं शौक़ु आहे, मां बि तोखे चवां थो त मां अॼु ॾींहं ताईं कंहिंखे न सेखारियो आहे, पर मुंहिंजी दिलि चए थी त मां तोखे सेखारियां। सो तोखे जे शौक़ु आहे सिखण जो त पोइ तोखे हलिणो पवंदो मुंहिंजे घर। मुंहिंजे घर हल, मां तोखे उते सेखारियां। हीअ तकड़ में उथियो, दुकानु बंदि कई। दुकानु बंदि कई, चई हल मां तोसां गॾु थो हलां। थोरो अॻिते हलिया, हिनखे रस्ते में पंहिंजी माउ वारी ॻाल्हि यादि आई। माउ चयोसि भाउ ग़लति थो करी, हिकिड़ो अणॼाण माण्हू हुन ते एतबार थो तूं करीं, ॾाढो ग़लति थो करीं। हिते ॼण हिनखे दिलि में होरा खोरा थी। माउ वारी ॻाल्हि जो हिनखे यादि आई त हिते हिनखे थोरो ॼण थियो त बराबरि मां किथे ग़लति कमु त नथो कयां। न ॼाण न सुञाण
मां ग़लति कमु त नथो कयां, कनि त हेठि हुजेसि, चुप। हुनजो ॾिठो त ही सोच में आहे त वरी खिलियो। हिनखे चई त तुंहिंजो इरादो मटिजी त कोन वियो, हल मां सम्झां थो तोखे इहो आहे त मता मां हिन जे घर वञा ऐं हे को मूंखे नुक़सानु पहुचाए, तोखे इहो आहे न दिलि में। जेकॾहिं तूं मुंहिंजे घर हलण खां डिॼींदो न, हल भला मां तोसां गॾु तुंहिंजे घर थो हलां, मां उते बि तोखे सेखारे सघां थो। चई त ॾाढो ख़ुशि थियो, चई इहो त ज़बरदस्तु कमु, हल पोइ तूं मुंहिंजे घर। ठीकु आहे, हाणे हसन अॻियां हमराह जे पोइ आया सिधो घर। हसन अंदरि वियो, माउ खे चईंदा मां इन हमराह खे वठी आयो। ॿार दर ते बीठो आहे, माणस पर गिलम विछाया, कमिरो साफ़ु कयईं। कमिरो साफ़ु करे माणस वरी ॿिए पासे वई, ॿिए कमरे में वई। हसन उनखे वठी आयो, चई अचु अंदरि। आयो अंदरि, हिनखे विहारे ऐं हे बाज़ारि वियो खाइण जे लाइ कुझु सामान वठणु, खाइण जो सामान वठणु वियो। खाइण जो सामान वठी आयो, अची हिन जे अॻियां रखे, चई त खा। पहिरियों तव्हां हे खाओ त जीअं असांजे विच में, ॿिन्ही जे विच में नीमक जो रस्तो, नीमक जो रिश्तो असांजो पाण में ठहे। चइबो आहे न त तव्हां नीमक खाधो अथव, तंहिंजे करे पहिरियों तव्हां ही खाओ, कारोबार जूं ॻाल्हियूं, ज़माने जूं ॻाल्हियूं पोइ। पहिरियों तव्हां ही खाओ त जीअं असांजे विच में नीमक जो रिश्तो थिए ऐं असां हिक ॿिए सां ख़यानत न कयूं। हिनखे चई त हा भाउ तूं सही थो चईं, पर भाउ अॼु नीमक जो ख़्यालु केरु थो करे? अॼु नीमक जो ख़्यालु केरु थो करे? केरु थो नीमक मल्हाए? ठीकु आहे, अॻिते वधियो। हिनखे चई तूं बि वेह, ॿिन्ही गॾिजी वेही खाधो, ड्रग कयो। हिनखे चई त भाउ मुंहिंजी दिलि थी चए त मां मिठाई खावां। चई त हा सही आहे। हीउ वियो, चई त वेह त मां वञा थो वठणु। हीउ वियो बाज़ारि, उतां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी मिठाई वठी आई, उहे अची हिन जे अॻियां रखी। ॿिन्ही गॾिजी वरी मिठाई खाई हिनखे चई त अबा तूं बराबरि सुठे पीउ जो पुटु, बराबरि सुठे पीउ जो पुटु। तूं नेकी कंदे त माण्हू तोसां नेकी कंदा। हिनखे चई त भाउ हाणे वञ सामान खणी आ, त तोखे सेखारिया। हे तकिड़ो भॻो ॾाढो ख़ुशि पियो थिए, आयो दुकान अची खोले, दुकान मां अची वियो सामान खईं। आयो, हे हमरा वेठो हुजे, उन जे अॻियां थी रखे। हिन छा कयो जो वरी बि तव्हां पटके मां वरी हिकिड़ी पूड़ी कढी। पूड़ी कढी हिनखे चई त भाउ तूं मूंखे अॻ ई प्यारो आहे, पर हिन महिल त तो मूंखे नीमक खारायो आहे। तो मूंखे नीमक खारायो आहे। केर बि हुजे हा मां न सेखारियांस हा, पर मां हे तोखे थो सेखारियां। पर हे मूं वटि हिन महिल हिकिड़ो सिर्फ़ु वज़न वञी बचियो आहे, जेको हिन पने में, पर को मसइलो कोन्हे को। मां वरी जड़ी बूटियूं हथु करे तुंहिंजे लाइ वरी अहिड़ो ठाहे सघां। अबा हे जेको न तोखे मां हिन महिल वज़न ॾियां थो, मूं वटि बचो जेको आहे इन जो बि अधु 5 सेर पितल हुजे न, उन में विझंदे त 5 सेर निज सोन ठहंदो। हाणे हे तूं वठि, हे जॾहिं न ख़तमु थी वेंदो मूंखे ॿुधाइजां, मां तोखे वरी ॿियो ठाहे। हिन उहा पुड़ी वरिती, पुड़ी खोले ॾिठई, पुड़ी ॾिठई, सम्झ में न पई अचे। चई हिन जो नालो छा आहे, किथे मिलंदी आहे, कीअं ठाहींदो? हिन महसूसु कयो त हिनखे लालच थी वई आहे, खिलियो।
हिनखे चई अबा तूं मूंखां केतिरियूं ॻाल्हियूं पुछंदे, चुपड़ी करे तूं पंहिंजो कमु कर, तोखे पुड़ीअ सां कमु, पुड़ी ॾिनी में खपे वरी ॿुधाइजां त मां तुंहिंजे लाइ ठाहे। हसन उथियो, वञी हिकिड़ी प्लेट खणी आयो ट्रामे जी पितल जी, वरी हुनखे कटे 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 वरी हुन कढ़ाईअ में विझाई। जेॾी महिल उहा सफ़ा ॻरी वई त उन मां पुड़ी जेका हुन ॾिनी आहे उन मां थोरी हुन में विधई, थोरी विधई त जीअं बाहि हुनखे लॻी त भाउ निज सोन। हसन ॾाढो ख़ुशि थियो, हथ में खणी बाक़ाइदे ॼण किरियो थी। वरी हिन हमरा छा कयो जो पंहिंजे पगड़ी मां हिकिड़ी ॿी थेली कढी, ॿी हिकिड़ी नंढड़ी थेली कढी, उन में न ॼाण त को नशो हो, नशो बि अहिड़ो हो जो हाथीअ खे सिंघाइजे न त सॼो ॾींहुं सुतो पियो। हुन अखि टेट करे छा कयो जो उन मां थोरी हसन जेका मिठाई वठी आयो, मिठाई पई उन मिठाईअ में विझी। हसन पंहिंजे लालच में लॻो पियो हुजे, सोन खे वेठो पियो ॾिसे, हसन जो हिन ते ख़्यालु ई न। हिनखे चई त हसन हे हुनुर त तोखे मां सेखारियो आहे, हे हुनुर त मां तोखे ॾियां थो ऐं तोखे मां पंहिंजो पुटु बि कयो आहे, मूंखे सभ खां वधीक तूं प्यारो आहे। मूंखे हिकिड़ी धीउ आहे औलाद में, मां चाहियां थो त पंहिंजी धीउ जो तोसां निकाह कर। हिनखे ईअं सम्झो त ॼण हुन ख़रीद करे छॾियो, हिन चयो त मां तुंहिंजो ग़ुलाम, ईअं सम्झो इहा बि तूं मूंसां नेकी थो करी, इहा बि तूं मूंसां भलाई थो करी। हिन चयो सभा मूंखां जेको पुॼंदो अञा तोसां मां भलाई कंदुसि। ईअं ॻाल्हाईंदे ॻाल्हाईंदे उहा मिठाई जे मिठाईअ में हिन नशो विधो, उहा मिठाई हिनखे चई त एॾो उतावलो न थी अचे, हे मिठाई बि खा, आंदी अथई तो त खाधी कर मिठाई में। हिन जीअं पोड़े खे हिनखे हमरा मिठाई पियो ॾिए त हिन पहिरियों वरी हुनजे हथ खे चुमी ॾिनी। हिनखे जो एॾो मालामाल पियो करे त हीअ हुनजी हेठाई पियो एॾी करे हिनजे हथ खे चुमी ॾेई, उहा जीअं हुन मिठाई ॾिनसि त हिन मिठाई विधी वात। हिन मिसकिन खे कहिड़ी ख़बर हे त पंहिंजे में लॻो पियो, जीअं मिठाई गीत अञा हिन ॾिनी त हिन जो मथो फिरणु लॻो, मथो फिरणु लॻो ऐं फ़ाइको करे किरियो। ॾिसे पियो हुन ॾिठो त यार क़ाबू थी वियो आहे, यार क़ाबू थी वियो आहे। माई त हिननि खे छॾे पंहिंजे ॿिए कमरे में वेही रही, छो जो माई खे ॻाल्हि वणे कान पई, माई पुट खे अॻे झलियो हो, माना माईअ जो बि हिनखे खुटको कोन हो। ॾिठई त यार हे क़ाबू थी वियो, उथियो, उथी हिनखे चई त पुट आई न मुंहिंजे ॼार में, उहो बेहोश लॻो पियो हुजे, हे पुट आई न मुंहिंजे ॼार में, मूंखे साल थिया हा तोखे ॻोल्हींदे, मस त क़ाबूअ में आयो। हिन छा कयो जो खीसे मां ईअं सूतली वांगुरु के हुयसि, उहे कढी ऐं हिन जूं ॿाहूं ॿधाई, हिन जूं ॿाहूं ॿधाई, पेर ॿधाईंसि। हेॾे होॾे ॾिठई हिकिड़ी पेती पई, उन पेती में सामान पियो, उहा पेती हिनजी ख़ाली कई, पेती ख़ाली करे हसन खे विधई उन पेतीअ। ॿी नंढी हिकिड़ी पेती पई, उहा खोलियईं, उन में जेको हुननि जो सामान पियो उहो कढी उछलाईं। हे जेको हसन सोन ठाहियो हो, जेको सोन वग़ैरह हुयुसि या ॿियो जेको सामान हुयुसि, क़ीमती सामान हुयो, उहो उन में क़ाबू करे घरां ॿाहिरि निकितो, दर खुलियो पियो हुजे, घरां ॿाहिरि निकितो, हिकिड़ो मज़ूर साम्हूं हथाए, उन मज़ूर खे चई त भाई मुंहिंजो सामान आहे मूंखे खणा। उनखे ॿई पेतियूं ॾिनई। शहर खां ॿाहिरि समुंड जे किनारे ते वञी उहे पेतियूं लहिराए। जीअं उते हिन पेतियूं लहिराईंदे हिकिड़ो ॿेड़ो तयारु लॻो बीठो, उन ॿेड़े में हिन जा ई माण्हू हुया, ईअं सम्झो ॼण हिन जे इंतज़ार में आहे। जीअं हुननि जी हिन ते नज़र पई त हिन ॾे आया, इन ॿिन्ही पेतियुनि ॾे इशारो करे ऐं चई त पेतियूं खणी ॿेड़ी में रख। अब पेतियूं खयनि, ॿेड़े में रखियनि,
अब कमु पूरो थी वियो? हा कमु पूरो थी वियो। हलो भा लंगर खणो ऐं ॿेड़ो हलायो। ॿेड़ो हलणु शुरू थियो, हवा मुनासिबु हुई, ॿेड़ो समुंड में हलणु। हसन यार काबू, हेॾां हसन जी माउ जेका हिन खे छॾे पंहिंजी वेही रही सोमणीअ ताईं हिननि जो इंतज़ारु कयो। सोमणीअ ताईं हिननि जी लड़ी कान ते वेठा हूंदा पंहिंजे हवालनि में, हिननि जो इंतज़ारु कयो। सोमणी खां पोइ हिन ख़्यालु कयो त कमरे मां आवाज़ ई कोन थो अचे, कमरे मां त आवाज़ ई कोन थो अचे। ॾेठि आई कमरे जे वेझो, अची कनाई, पर माण्हूअ जो आवाज़ ई कोन हुयो, माण्हूअ जो आवाज़ ई कोन हुयो। नेठि अंदरि कमरे में आई, कमरे में जो आई ॾिसे त अड़े हे छा, कुझु ई कोन, न उहो माण्हू, हेॾां होॾां जेके पेटियूं ॿेटियूं पियल हुअसि उहो सामान उन मां निकितल हुयो, सामान ईअं खिंडरियो पियो आहे, पुट बि कोन्हे। धकु लॻी वियुसि, केॾो पुट खे सम्झायूं, केॾो पुट खे सम्झायूं, अणॼाण माण्हूअ ते एतिरो एतबार न कर। पर मुंहिंजो पुटु लालच में अची वियो, लालच में अची वियो। हाणे त अलाए छा थियुसि, रोअण लॻी, दाहूं करणु लॻी। कंहिंखे दान, अकेलो पुटु पे रुनी, पे दाहूं कई, सॼी राति वीचारी पे रुनी। सुबुह थियो, पाड़े वारा आया, माई ख़ैर त आहे, दाहूं तुंहिंजे घर मां पवंदियूं अचनि, ख़ैर त आहे। सॼो किसो माण्हुनि खे ॿुधायो त मुंहिंजो पुटु कीअं उन मुंहिंजे पुट वटि ॿाहिरियों हिकिड़ो माण्हू अचे पियो दुकान ते, वरी मुंहिंजे पुट खे हिराई, वरी मुंहिंजो पुटु लालच में लही आयो, घर वठी आयुसि। हे हिन महिल ॾिसां थी ज़ाहिर आहे त मुंहिंजे पुट खे खणी हो वियो। हाणे त अलाए पुटु वरी ॾिसी बि सघंदसि अलाए का, ईअं चेरनि वांगुरु थी वियो, अकेलो पुटु रोए पियो। माण्हू पाड़े वारा पिया चवनिसि अॼु सब्रु कर, सब्रु कर, अलाह कंदो मिली वेंदी, अलाह कंदो मिली वेंदी। पर माण्हू त ईअं ज़बानी आदत ॾिनसि, नेठि माण्हू विया हलिया, हीअ वीचारी ॾींहं राति पई रहे, ॾींहं राति बाक़ाइदे ईअं सम्झणु चरी थी। हिन छा कयो जो त घर जे विच में हिकिड़ी क़बर ठहिराई, उन ते तख़्ती हणाई, नालो हसन जो, ऐं जंहिं ॾींहुं हसन गुम थियो उहा तारीख़ हुन ते लिखाई। पोइ बसि इहा वीचारी सदाईं उन क़बर ते वेठी हूंदी, सदाईं उन क़बर ते वेठी हूंदी। ईअं सम्झाणे हिन जो इहो ॼण हिकिड़ी रूटीन थी वई। बसि उन क़बर ते वेठी हुजे, उन क़बर ते नालो पुट जो लिखाई, जंहिं ॾींहुं पुटु गुम थियो हुओ उहा तारीख़, जंहिं ॾींहं खां गुम थियो हुओ उहा तारीख़ लिखाई। हाणे क़बर ते वेठी, मां त वीचारी थी वई ईअं। हाणे वरी हलूं हसन ॾे, त हसन यार सां छा थियो। हे जेको हमराह हुयो इहो ईरान जो मजूसी हुयो। कंहिं दौर में ईरान में मजूसी मज़हब, मजूसी चइबो आहे उन्हनि खे जेके बाहि जी पूॼा कनि, आतश परस्त जेके बाहि जी पूॼा कनि। ईरान में ईअं सम्झो कंहिं दौर में सरकारी मज़हब इहो हूंदो। वक़्तु फिरियो आहिस्ते आहिस्ते, हिन जी माना मुस्लमाननि सां ॼण हर मज़हब में अहिड़े क़िस्म जा माण्हू हूंदा आहिनि, माना हे अहिड़ो हुयो जो हिन जो ॼण मुस्लमाननि सां को वेर हूंदो। किथे बि को मौक़ो मिलंदो हुउसि त कंहिं मुस्लमान खे तकलीफ़ ॾींदे माना हिन खे ॼण ख़ुशी महसूसु। नालो हुयुसि बहराम, असुलु नालो हुयो हिन जो बहराम, मजूसी हुयो बहराम मजूसी। पोइ हे एॾो ज़ालिम हुयो जो हर साल कंहिं न कंहिं मुस्लमान खे कीमिया करे हुयो। इहो हिन खे हुनुरु अलाए किथां हथ अची वियो।
पोइ लालच ॾेई हर साल को न को मुस्लमान पकिड़े पोइ अची उन्हनि खे मारींदो। नेठि हिन जो इहो साॻियो दाउ हिन हसन ते बि हलियो। हीअ हसन खे बि ईअं हिन क़ाबू कयो। ॿेड़ो हलंदो हलंदो अची नेठि हिकिड़े कपर ते पहुतो। साई पटियल हिन पंहिंजे ग़ुलामनि खे चयो त इहे पेतियूं त हेॾे उर्ते कयो, जंहिंमें हसन बंदि हो। पेतियूं गेले आया, हिन पेती खोली, चई हिन मां हिन खे ॿाहिरि कढो, हसन खे ॿाहिरि कढो। हिन सुरको घुरायो, सुरको घुराई। उहो सुरको जो आयो, उहो सुरको हिन खे सिंघाई। ऐं ॿी हिकिड़ी ईअं का उहा बि हिन वटि पुड़ी हुई, उन मां चपड़ी कढी ऐं हिन ते ईअं जीअं पाणी छड़काइबो आहे ईअं उहा छड़काए। हिन जीअं ईअं कयो त हसन निछ ॾिनी, अखियूं खोले हेॾे होॾे ॾिसणु लॻो। कंधु मथे खणी जो ॾिसे, चौधारी समुंड ॿेड़ो आहे, हे साॻो हमरा ॿिया माण्हू पंहिंजे हाल खे ॾिठईं त ॿधो पियो आहे, ॿेड़ी हले थी पई, हे हिन जे मथां बीठो आहे। इते माउ जी ॻाल्हि यादि आयसि ऐं यकीन थी वियुसि त बणा हे वॾो को बराबरि ठॻ हुयो। मां बि लालच में अची हिन जे चवण में आयुसि ऐं क़ाबू थी वियुसि। माउ मूंखे केॾो झले पई, दिलि में अलाह साईं खे ॿाॾाइणु लॻो त रब साईं ग़लती त कई अथमि, माउ जो बि चवणु कोन कयुमि, लालच बि कयुमि, ग़लती पंहिंजी आहे, ॾोहो कंहिंजो कोन्हे, पंहिंजी ग़लतीअ जी थो सज़ा पंहिंजी पियो लोड़ियां, पर रब साईं तूं मुंहिंजी मदद कर। हिन ॾे निहारे हिन खे चई त ओ मुंहिंजा बाबा, छो जो हे चएसि पियो न त मूंखे पुटु कोन्हे, मां तोखे पंहिंजो पुटु थो कयां। चई अब्बा हे मूंसां छा कयो अथई, हे जो असां पाण में नीमक जो रिश्तो कयो होसीं उहो काॾे वियो, हे जो तो मूंसां कसम खयां हा उहे काॾे विया। टहकु ॾिनो, टहकु ॾेई चई बेवकूफ़ भांजा, केरु तो नीमक जो ख़्यालु करे, चरिया तोखे ख़बर न आहे मां तोखां तो वांगुरु हिकु घटि 1000 माण्हू ईअं फासाया आहिनि, माना 999 माण्हू, हज़ारों माण्हू तूं आहे, तोखे अॼु पकड़ियो अथमि, हाणे मुंहिंजा पूरा 1000 माण्हू थिया। मां ईअं क़ाबू कया आहिनि, पंहिंजे फ़्रेब में आंदा अथमि,